राजू खानानी मां रिपोर्ट करे विया अब्दुल मन्नान जुनेजो। राजू खानानी पुलिस जूं मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवायूं जारी। गिरफ़्तार शराब हथ करण जी दावा। तफ़सील मूजिबि राजू खानानी पुलिस स्टेशन जे SHO अब्दुल सत्तार गंभीर जी सरबराही में राजू खानानी पुलिस जूं मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ ऐं मुसलसिल जारी आहिनि। राजू खानानी पुलिस हिकु जॻह ते छापो हणी हिकु ॼणे उसामा जरवार खे गिरफ़्तार करे उन वटां 17 लीटर देसी शराब ऐं 180 लीटर कचो उन मां तयार थियल शराब बरामद करण जी दावा कंदे केस दाख़िल करे उसामा जरवार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सिलसिले में राब्तो करण ते SHO अब्दुल सत्तार गंभीर ॿुधायो त IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP बदीन ज़मान जसकाणी जी हिदायतुनि ऐं जारी थियल A कैटेगरी जे मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवायुनि जे सिलसिले में उसामा जरवार जी गिरफ़्तारी कई वई आहे। हिन ते मुख़्तलिफ़ मंशियात फ़रोशी जा अलॻि अलॻि केस अलॻि अॻु में बि दाख़िल थियल हुआ। राजू खानानी पुलिस स्टेशन जी हद में कंहिं बि मंशियात फ़रोश या समाज दुश्मन अंसरनि खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो।